गहरी छाह तक सो न उड़ाई, एहि विधि सदा गगन चर खाई। सोई छल हनुमान कह कीना, तासु कपटु कपि तुरत ही चीना। उन्हें परछाई खे हू पकड़े छॾंदी हुई। जेको बि पंछी हवा में उड़ंदो हो, समुंड में उन्हें जी परछाई पवंदी हुई त पोइ हू राक्षसी उन्हें परछाई खे पकड़े रखंदी हुई। उन्हें परछाई खे पकड़ण सां को बि पंछी आसमान में उॾामी न सघंदो हो ऐं हू पोइ सिधो त जल में किरी पवंदो हो, सागर में। ऐं इन प्रकार सां आकाश में उॾामण वारे पंछियुनि जी जीवन जी हू शिकार कंदी हुई, खाए छॾंदी हुई। ऐं उन्हें राक्षसी उहो ही छल हनुमान जी सां बि करण जी सोची, पर हनुमान जी त हनुमान जी हुआ। हनुमान जी उन्हनि जे छल खे, उन राक्षसी जे कपट के मिंट में ही सुञाणे वरितो। अॻियां चवनि था बाबा तुलसीदास जी कि मायावी राक्षसी सागर में छिपी करे रहंदी हुई ऐं आकाश मार्ग सां लंका जी तरफ वञण वारे कंहिं बि आसमान जे रस्ते लंका जी तरफ वञण वारे कंहिं बि पंछी खे उन जी छाया जल में ॾिसी करे, सागर जे पाणी में ॾिसी करे उन जी छाया खे पंहिंजी माया सां स्थिर करे रखंदी हुई। यानी कि अगर इंग्लिश में चऊं त स्टैचू थींदो आहे न, बिल्कुल हू पंछी आसमान में ईअं उॾामे पियो ऐं हू पंहिंजी माया सां उनखे ईअं रोके छॾंदी हुई, जंहिंसां उन पंछी जी गति आसमान में ही रुकी वेंदी हुई। तॾहिं हू राक्षसी उन्हनि पंछियुनि खे जॾहिं हू जल में किरी पवंदा हुआ त खाए छॾंदी हुई। जॾहिं हनुमान जी भी आकाश मार्ग सां उन जगह ते पहुता जिते हू मायावी राक्षसी रहंदी हुई, त उन्हनि खे भी, हनुमान जी खे भी पंहिंजी ताकत सां, माया सां हनुमान जी की छाया खे उन्हें स्थिर करे रखियो। प्रभु श्री राम जा दूत हनुमान जी हुआ त उन्हनि जी गति के रुकी त न, पर कुछ त डगमगाहट उते थी। हनुमान जी मिंट में ही सुञाणे विया कि कुछ त हिते गड़बड़ आहे। त पोइ उन्हनि चारों तरफ हिते हुते दाएं बाएं ॾिठो ऐं पंहिंजी दिव्य दृष्टि सां जॾहिं आसमान में उॾामंदे हनुमान जी पंहिंजी दिव्य दृष्टि सां हेठि पाणी में ॾिठो त दिव्य दृष्टि अहिड़ी हुई कि सागर में बि छुपियल हू मायावी राक्षसी हनुमान जी नज़रुनि खां बची न सघी। ऐं हनुमान जी भी सोचियो पंहिंजे मन में मुश्कंदे कि प्रभु भी पंहिंजे निशाचर मारण अभियान जो जेको अवतार वरितो हो उन में भी पहिरीं उन्हनि राक्षसनि खे मारियो हो। मां तव्हांखे सम्झायां थो कि प्रभु श्री राम जेका विष्णु जिन जा अवतार आहिनि, उन्हनि कंस के मारण जे लाइ जॾहिं कृष्ण जो अवतार वरितो हो त उन अवतार में भी कृष्ण के मारण सां पहिरीं उन्हनि ताड़का ऐं पूतना के मारियो हो। त लॻे थो मुंहिंजा प्रभु मुंहिंजे लाइ भी यही पिया आदेश ॾियनि। राम जिन जी इहा ही आज्ञा आहे कि मां उन्हनि राक्षसनि के मारण सां पहिरीं इन राक्षसी के मारिया। मुश्कंदे पंहिंजे मन में सोचियो हनुमान जी, पोइ मारे करे इन खे मां त वञा थो लंका में मारण जे लाइ उन्हनि राक्षसनि के, पोइ त दे दनादन मारे रखंदमि। चओ श्री राम जप हनुमान, चओ हनुमान जप श्री राम।